ख़बर शामिल कयूं पिया ठटो खां। सिंध मला फोरम ज़िला ठटे जे अॻवान तालके मीरपुर साकर जे मीरानी बिरादरी जी मोअज़्ज़ज़ शख़्सियत शहीद अल्लाह बख़्श मीरानी जी पहिरीं वरसी मीरपुर साकरो खां 8 किलोमीटर ओभर तरफ़ लॻे घारो वाह स्टाप लॻे ॻोठ शहीद अल्लाह बख़्श मीरानी में मुनक़िद कई वई। मरहूम जे रूह खे ईसाले सवाब पहुचाइण ख़ातिर क़ुरान खानी अबैद ख़ैरात जी मानी खाराई वई, जंहिंमें उलमा इकरामन मौलवी पीर अल्लाह नवाज़ जीलानी, मौलवी अब्दुल वाहिद मल्ला ऐं ॿियनि वाइज़ करण सां गॾु नात ख़्वाननि मोहम्मद इदरीस हुलियो, अल्लाह ॾिनो हुलियो, मोहम्मद आदम ताहिरी, मोहम्मद सादिक जोखियो ऐं ॿियनि नात शरीफ़ पढ़ण जी सआदत माणी ऐं ॿियनि। शहीद अल्लाह बख़्श मीरानी जी ज़िंदगीअ ते रोशनी विझंदे चयो त शहीद अल्लाह बख़्श मीरानी हिकु बासलाहियत सुलक्षणो सियासी समाजी शख़्सियत हो, जेको हमेशह पंहिंजी बिरादरीअ समेत ग़रीब माण्हुनि जो भरिजलु रहियो, जंहिंखे हिकु साल अॻु साकरू शहर में बिना कंहिं सबब जे शहीद करे संदसि औलाद खे पीउ जी शफ़क़त खां महरूम करे छॾियो।